मुर्शिद सुना सुबह साईं मिठड़ा मालिक हर जान खड़े पखी पखड़ कढींदे सदो को ना तुझे नाम तो उन सदके असांखे ॾींदे मुंहिंजा रब तोखे पार पिया थी सुबुह जो पारा रोज़ी बोझे ते हलूं का मजूरी मड़ी कयूं न बाबा दा हम काठू ब्यालियूं थी वयूं न बाह त बारियूं बाबा थोड़ो हथ के हलाए न अदा जी जबला भाउ कम ते वञूं बुख लगी आ पेट में कुछ कोने को खीर भी कोने चाहे कड़क क्यों जा पाण जेको खीर आगा हुजे न हुजे कड़क का चाहे त पीणी न सुबुह जे टाइम आ जबला भाउ मुंहिंजा को कम कारो थींदो भाउ बाबा रखो अल्लाह ते रगो पेट में बुख रगो बुख कम थे कोन थो अदा जबला जी अदा अदा जे खीर न आहे त भला कड़क चाहे दुख पियूं था बाबा तू दिल न लाए अल्लाह मालूका त असां बि वेंदासीं मज़ूरीअ ते 5 रुपया थी पवंदा त पोइ खीर बि वठंदासीं बाबा अदा जबल जी अदा अदा अल्लाह मालूका अल्लाह साईं 5 रुपया ॾींदो त खीर वारी चांहि बि पीअंदासीं भाउ मुंहिंजा खीर बि पीअंदासीं रब मां आसरो न लाहिबो आहे अल्लाह ॼण वारो आहे बाबा भाचर रब से असां ते नाराज़ अलाए छा असांजी पूरी कोन थी पई अरे अब्बा रब जा वण वेझड़ा आहिनि तूं दिलि न लाहे जबल बुख में असांजे हे हाल अची विया आहिनि अरे अब्बा मर्द आहियूं कमाईंदासीं त खाईंदासीं न बाबा अब्बा मां वञा थो सेठ ॾे हा पुञाणे ॿुधारा पैसा वठी आयासीं जे सेठ खां मूंखे पैसा मिलिया त मां खणी खीर वठी ईंदुमि बाबा हा बा भली वञ सेठ ॾे बाबा बाबा हिम्मत कर बाबा हिम्मत कर हा बाबा जबला मालिक सां मूंखे पारो कर
भावाचर हिन में त खंड बि कोन्हे का फिकी पई आहे। बाबा जेको मां वटि हुयो त मां ठाही न। पाण ॾिसो था कमायूं पूरो था इन हिसाब ते चांहि ठाहिणी पवंदी न हा तूं बाबा। बि ढुक भरे ॾिस फिकी पई आहे न, खंड बि कोन्हे का। बाबा जे न आहे त पोइ तव्हांखे पीड़ी त आहे न बाबा, मां छा कयां। अरे बा हिन में त सफ़ा मज़ो कोन्हे को, हे त सफ़ा फिकी आहे। अदाचर भाऊ मां बि हलां थो हेॾे ॿेड़ीअ ते। हा। अलाह मालिक मन असांजो रोज़गार थिए। सही आहे बाबा सही। मालिक तो रोजी का जजड़ी जे ने मालिक तोखे पारत है। बाबा हलो मां बि सेठ थी अचां। हाँ पा थी आ मन न रम पवेस। चाचा मां पहला आए तो खाटीअ ते वो अची जाए भला हाँ तेरे खाटी बा। गजी खणदासे हाँ, हाँ, तेरे भला बाबा। मालूका बाबा। हाँ हाँ मां भी अचां थो हेॾे। ला मोला हिन महिल बि मां बचड़ा खे पाणीअ सां प्यारिया पाणी करब करे प्यारिया मुंहिंजा रब। तूं एतिरो मूंते नाराज़ छो आई मुंहिंजा मिठड़ा मालिक पंहिंजे गंज में पंहिंजे प्यारनि जे सदके गंज में। चाचा उदास छो हाँ जॾहिं असां तुंहिंजी परेशानियूं कुल ख़तमु कंदासीं असां जवान जो वेठा आहियूं। उहो जॾहिं अलाह राज़ी थींदो न त हर चए थींदो मूंखे हाली त छॾे ॾियो पंहिंजे हाल ते। अरे चाचा असांखे कहिड़ियूं कारियूं बंगला ॾिसंदे तूं घबराए न असां जवान वेठा आहियूं। अलाह उहो ॾींहुं कंदो। परेशानियूं तुंहिंजूं कुल ख़तमु थी वेंदियूं चाचा घबराए न सम्झाए कुझु पंहिंजी दिलि खे पको कर कुझु। भला हिकिड़ो आहे न बाबा हे हाँ बाबा हिकिड़ो हिकिड़ो न लॻा न जले तो वाह मना जली हाँ जली।
के पारा ता मुंहिंजा डंडा बचा बुख से था रखा दे जबरदस्त वे अरे बारूक तू छो कम छड़े के बैठो मजबूरी अरे ता सा रोज मजबूरी हुंदियूं असा जो कम नथो हले पियो यकी बंद लगो पियो ॾिसे तो हिनन सा मजबूरी हूं पंजर का जरूरत में हां पैसा अरे कल जो वठी वे 1000 रुपया मेहरबानी कर पुटर पांजो कम कयो शाम पैसा वठ ले बल्कि 1000 रुपया ॾिनो मैं ना अजो की ताड़ी भी कलो की दिहाड़ी सुभाणे वठ अब पांजो कम कयो ना मां सा कमाया तो ना ता गड्या पांजो कम कयो पांजो मजूरी करो पांजो हक खणो मेरे दफो सुबह लाग दुख के आयो हल बाबा जान से डरे ले पड़े हलो कब जन हलो सेठ लायो ना सेठ हल बाबा कम कर हलो कम कर बेकार बेकार मजदूरन में भूखे पेट में का चाहे विझाऊं अरे अब्बा भला मानी का बुआ है न अब्बा सा तू जाचरे दा बैठा आयो तो खमजूरी कोनी मिली छे तबा सेठ रे आयो ओम चयो मास सेठ दरकार ना सेठ जो तो गदड़ काला पुटला हाने न घर में अटो आने था छाते मानी पचाई ये चे त कल 1000 रुपया वठी वे तुझे पैसा जो बना पूरी थी हुई 1000 पैसा तो वठी जे अरे अब्बा 1000 जी तो करिया सेठ जा पैसा लायूं आ प्या काडे वणूं आ ॾाढी बुख लगी आ सपा पेट में बाबा अब्बा भला का शे को नहीं छा को रुखी सुखी खाऊं
अरे अबा घर में अटो ही कोने को मानी छा पचाया पुट मां पाण बुख ते वेठो आहियां सेठ आयो सेठ खे चयो सेठ चयो त कल्ह 1000 रुपया वठी वञो दड़कार में दरकार में अबा रे अबा सेठ के जो हुआ पैसा काॾे विधासे ओ बोला पाजे गज बोले सद कोया तुझे दावतो पाजे गज बोले बाबा बुखे पेट ते सुबुह रुखे चांहि पियारे ते वाकई न पहुते अबा सो क्यों था मना सा भा जबल पियो आ मन वो अचे ॾिसूं था भाऊ चाचा उन जो इंतज़ारु कयूं था मन उनखे अलाह ॾिनो हुजे कुझु अल्लाह अल्लाह जबल रोए पियो वादे हाल हाल थियो रोजड़ी थी कान थी अबा छा थियो ॻाल्हि त कर अदा मेरी कमरे मेरी मुझे बुनिए दुफा लगो कुल बुनिया मा तरिया बचिया मुझा मालिक तू असांखो कहिड़ो बि इम्तिहान वठी ॿुधा रब मारू कुल बुनिया मेरी बुनी वहे काश न बचिया था अदा पर रोटी कान थी न जबल काजे मोटिया वदा छा खाईंदासीं कंदासीं आया मुखिया घंटा रात छा कहो साला ॾींदो भला बोल सनूठा बाठा दरगाह हलूं दुआ करूं अलाह को बेड़ा पार थी वेंदा मालिक खे पारता मालिक भलाई कंदो दुख दर्द कुल मिटजी सुभान अल्लाह साईं ते हलूं दुआ घुर हलो सही आहे हलो बाबा अचो गल्लन गोरा थी मंदा
बाबा तूं बि बाबा हाणे रोज़ी ते वञ सुबुह जो टाइम आहे जी वाह बिस्मिल्लाह करे वञ त इंशाअल्लाह त रोज़ी में बरकत पवंदी बाबा बाबा सही है बाबा सुमर जी जी तूं बि रोज़ी ते वञ तूं मां हलूं था सुठाईअ ते अलाह काथो भाग खोले जल्ला अलाह सुबुह जो पाण सुबुह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चाचा थका बिला डांगू भूख भी पेट में ॾाढी लॻी आहे भला वेह त मां पाणी भरे था अरे अब्बा जॾहिं हे कंदासीं खोटई पटींदासीं तॾहिं त 5 रुपया मिलंदा अब्बा छा कयूं हाणे भुखे पेट ते त कमु बि कोन थो थिए असां हाणे कयूं त छा कयूं अरे अब्बा कुझु त कोशिशि कयो मन न मन रब रुझी पवंदो हे बा अंग्रेज़ जे दौर जूं हिन बिल्डिंगूं अब्बा नाग बलाऊं निकिरनि त असां हिननि खां टिकंदासीं न बाबा अरे अब्बा नाग बलाऊं हिते कोन न अॻिले दौर जूं न मरी वयूं खपी वयूं हाणे किॾां थींदियूं ॾिजो छो था अलाह मालिक आहे अच्छा चाचा चए थो त असां महिनत कयूं था हा बा महिनत चमके तो चाचा हे आहे अलाए छा चाचा हे त पत्थर आहे अरे अब्बा जे पत्थर आहे त हे चिमके छा जे लाइ थो ॾिसूं त सही चाचा खण त ॾिसूं छा आहे चाचा खण चाचा हीअ त छा चमके थी चाचा हीअ त चमके थी शइ बात चमके त थी पर ॾिसूं त सही त अॻिले दौर जी शइ आहे हीअ ॻाल्हि तूं या किथां बि न कर हाली चाचा हे त मूंखे पत्थर थो सम्झ में अचे ॾिसूं था छा आहे हल हल खणी था हलूं घर ॾिसूं था बुख लॻी आहे घर था हलूं अचो हल 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 हलूं था बाबा अचियो हाँ पुट की आसे भला ॾे यार खाइण पीअण का शइ आहे न बाबा खाइण पीअण जी शइ कान्हे न बाबा हीअ अलाए छा असांखे ठाहियो आहे हीअ ॾिसो खोटाईअ मां असांखे हथ इहो ई आयो आहे बाबा ॾिसो छा आहे ही बाबा त चिमके थो भला को सेठ खे ॾेखारियो वॾो माण्हू वरी ख़बर पवंदी बाबा ॾेखारियोसि मन न राम पइजी वञेसि मन कुझु ॾिए भला मानी का जॻह ई जी बाबा तो खोटाए पैचो ये निकतो आ अल्लाह चङाई करे बाबा जेको हीरो आहे को अगरि सेठ खे ॾेखारियूं वो लिखियल पढ़ियल आहे को मन ॼाण मिले को मतिलबु 5 रुपया थी बाबा बाबा असांजो को भाग खुलियो आहे बाबा हाँ हाँ न न न सेठ खे न ॾेखार सेठ किथे वेंदी शहर में उते खपाईंदासीं वॾो दुकानदार आहे भलो आहे उहो मुंहिंजो दोस्त आहे मतलब त हाणे असांजा ॾिख ख़तम थी अलाह मालिक डबल तोखे ख़बर न आहे हे सेठ खे ॾेखारींदा त वॾो माण्हू आहे का ॼाण ॾींदो सेठ चवंदो त हे कूड़ो आहे उहो अटका करे तोखे सेठ कढी वेंदो ॻाल्हि कई थी था जबल चाचा ईअं कयो शहर खणी था हलूं सही आहे बाबा भलो आहे हा दा भली असां ग़रीब आहियूं बाबा को ठगी वञे त पोइ सही आहे बाबा तुंहिंजी मर्ज़ी बाबा कुझु बि कोन्हे न को अन्न न पाणी आहे न रुपयो ई आहे सेठ खे ॾेखार चाहे त बहितर इन में आहे त हू ॼाण को ॾींदो पोइ वरी शहर हलंदासीं सेठ ईमानदार आहे बाबा भलो माण्हू आहे हाँ जी दाचर आहे जेको हे सेठ चए थो न उहो सेठ थोरो ठॻो आहे
बाबा तूं ॻाल्हि कर मां त चवां थो त भला जे छोकिरो चवे थो सेठ खे ॾेखारियूं भला किराए भाड़े खां बि बची पवंदासीं पोइ हिते भला असांजो माना गुज़ारो थी वञे सही आहे बापा कुलनि जी मर्ज़ी बाबा सेठ ईमानदार आहे 1000 चयो 1000 पर ॾिनो आहे न हुनजो को बि ॾिनो हुयो ॿ तारीख़ हुयूं भली बा मुंहिंजे मां त चवां बाबा सेठ खे ॾेखार बाबा वञा भला हा बाबा अलाह मालिक कर भलाई थी वञे अल्लाह तुंहिंजो वाई थी वञी उथी उथी ॾेखार बाबा छिमके त वॾो थो काबू कर बाबा पर ॿिए कंहिंखे ख़बर न पए बाबा सेठ खे ई ॾेखारिजांइ हा बाबा धके वञो हा चङाई कंदी लाख में सेठ को थी डबा masih itu juga aku lu ke aku tu balik ke sejauh sama सेठ सलाह को बा वालेकुम अस्सलाम अरे छा थियो तई छोरा सुबह सुबह सां आयो हां सेठ ये बड़ी बड़ी खुशी आ हां ये पुराना बंगला ना हां उते बाबा रविदा खाटी दे वो तो हेड सोते छाई वो चिपके थो ये उन्हनि खे उतां मिलियो आहे हां सेठ ॾिस हे उन्हें खे मिलियो आहे हाँ बाबा के मिलियो आहे खाटी खरद बा होटराईअ मां होटराई मो बाबा अरे छोरा ये कंहिंजी चोरी कयो थी न सेठ कुछ भी न ये त वॾे कम जी शइ आहे तव्हांखे काथां था आयो आहे बाबा ॿाहिरि खोटरी ते वेंदा आहिनि पुराने बंगलनि में ये त अंग्रेज़नि जे दौर जूं बिल्डिंगूं न ये पक उॾों जी शइ आहे ॿुध सेठ छा पियो सोची ओ हे बस मां तोखे पैसा ॾियां थो न तोखे पैसा खपनि न सेठ घणनि जो आ आसरो थे गरीब त भला से लख रुपया ॾियां थो लख रुपया छा यादि कंदे रख रे ना टेकजी वञे वाह मालिक साईं बाबा रे मुदे कुछ थी ना सेठ मतलब बाबा रे कुछ सही आ पर मां खणी वजा बाबा को पुछी तो मत बुधाई दस न मां लख ॾियां तो खणी वञ न बस सेठ जी ॻाल्हि सम्झ न अरे मां बाबा सां मिलां सेठ आहे त इहो करोड़नि जो हीरो पर हाणे इन्हनि को कढां कीअं इन्हनि निभागनि खे इहो हथु कीअं आहे ख़ैर लख रुपए में सौदो कसो न आहे अञा कोन आया हुआ चाचा अलाए छो तूं पुट देर कई आहे असां कुझु में मां पाणी कोन था अरे अबा सेठ ॾे वियो हूंदो शहर ॾे हाँ हा भाईजी वो हद आया हुआ आयो बाबा हाँ बाबा बाबा साहे साहे बाबा आहे जो चाचा। कुछ बाबा ये वक्त को जो मुर्शिदा साजो वाह खोले चडी अल्लाह बाबा सेठ के दिखारम हाँ सेठ च लख रुपए जो हीरो आ लख रुपए जो भाई कार कार अदा अचर लख रुपया सां लाइ वॾो आहे शुक्र आहे मालिक से ॾिनो वली न थियनि छा ॾिनो असांजे घर मां गुरबत निकिरी बि थी हाणे खुशीअ में मां पोइ कोन था सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह बाबा मालिक से सेठ चे पो ते हीरो मूंखे ॾेई वञ मां चयोमांसि न मां बाबे सां सलाह कयां भलो चुसी अदार से मां छा चमां त सेठ उन सेठ खे छो जो हीरो भलो कयो छोकिरे मोटाए आयो घर पंहिंजे ये न बा सलाह तो छोकिरो सेठ तो आहे इहा ॻाल्हि त हाँ वाह वाह बाबा बुख लई वेठो मालिक से शुक्र अॼु गुरबत असांजी पूरी थी वई अरे थकुला ही होता चल थकुला ही सुबह ना सेठ के न थी पई रात हां सुबह ना सेठ के साजर चारी हलना था बा सही आहे हां ॻाल्हि ॿुधो ये भला सुमर हाजी जी मारूफ बाबा हे हाणे निकाह रखूं था हिन महिल रात जो बगड़ो थी वियो आहे
सुबुह सेठ खे ओॾे शहर ॾे खणी हलंदासीं हाणे लत ॾेई सुम्ही था पओ पर मैं फोन दादा मां अचा पो न त माण्हू जूं अखियूं हुई न बाबा चरियूं आई छा एॾो धिका रखां जो आचार्य जो काबू कजाए चोरा का लगी पई आहे चरियूं आई था जबल होशियारी कर लख जा माल आहे भाऊ लख जा माल आहे चाचा हिनखे महफ़ूज़ कजांइ महिनत कई साह खां वधीक साटी थो मांसि सुमर सही आहे चाचा सही आहे बाबा बाबा वॾो ख़ुशि आहे हा आचार्य ॻाल्हि ॿुध न तुंहिंजो छोकिरो दा सतोरो आहे बख़्तारो पुटु थी वाह चाचा हाणे राति थियण आई आहे हाणे सुम्हो इहो हिनजो लख रुपया मां खणंदुसि हिनखे मारे कुटे पूरे पोइ इहो सेठ को लख मां वठूं इहो हीरो जो मां हथ कयो हिननि खे मारे सेठ खे ॾेई छो न शहर हलियो वञे मुंहिंजे सम्झ में इहा ई ॻाल्हि थी इन ई करिणो पवंदो तैयार थी हुई कोन अब कमु हले थो पियो उन जेको भाण मोकिलियोसीं उहो अलाए ज़मीनदारनि खे मिलियो अलाए कोन मिलियो अब ख़बर न आहे पुछा कर न बाबा पुछा कर त को कुड़मी मिलियो ई कोन्हे कंहिंखां पुछाए या पोइ मोकिलिनि कंहिंखे चए न अलाए भाण पाण था खाइनि अलाए ज़मीन खे ॾियनि था अलाए कोन था ॾियनि माण्हू मारा पुछा छो इहो कल्ह जेको मारूफ़ आयो हीरे जी ॻाल्हि की जी हिन महिल ताईं मोटियो न आहे भला ख़बर ई थी ज़रूरु हिननि को ॿिए हंधि खपायो आहे मथे बि भाउ अचे को सेठ सेठ हे छा थियो अथई सेठ वॾा दादा सेठ मूंखे ॾे लख रुपया मां हीरो ॾियां हा हीरो तो वटि आहे हा ॾके छो तो छा मसलो आहे सेठ ॾांहुं न पुछ न दादा ॿुधाए त सही छा ॻाल्हि आहे ॾके छो तो ॾकां थो टेक न करे आयो हुनखे मारे ऐं हीरो मां ख़ुदि अरे तूं पैसा ॾे सेठ पैसा न तूं पंहिंजनि ई भाइरनि खे मारे छॾियो हा सेठ सेठ मूंखे पैसा कमाया मां हुनखे टिनि खे क़तल करे कोई उनखे फिटी करे ऐं मां हीरो खणी तोखे ॼाणा मूंखे लख रुपया ॾे पेट में साह कोन्हे वार कर सेठ मुंहिंजी हुकूमत मुंहिंजो पियो आहे वे तोखे ॾियूं था वे पैसा तोखे मां ॾियां थो सेठ सफ़ा उधर में साह ई कोन्हे सेठ वे बाबा वारो कर लख रुपया खणी आ वारो कर भज हेॾे बस हेॾे जी जबल सेठ हिकु अर्ज़ा सेठ टे खून कया आहिनि सफ़ा लड़ी सुकी आहे पाणी आहे पाणी मिलंदो सभु कुझु मिलंदो
माना तू लालच में अची करे पंहिंजनि ई अज़ीज़नि खे पंहिंजे भाउ खे हथ सां खून करे आयो आहे सिर्फ़ इन हीरे जे करे चंद पैसनि जे करे। सेठ तूं न बदल कोन्हे उहो मुंहिंजो मसइलो आहे मूंखे पैसा ॾे लख रुपया। तो जहिड़े लालची इंसान खे मां पैसा ॾियां थो मां तोखे तुंहिंजो हक़ ॾियां थो मां मां पंहिंजो हक़ खणी आहियां तोखे तुंहिंजी सज़ा ॾियां थो हेॾे कर। तो जड़े इंसान के इहा सज़ा मिलण खपे। लालच में अची करे तू पंहिंजे भाउ खे मारियो पंहिंजे अज़ीज़नि खे मारियो। अड़े ही त चंद पैसा आहिनि रिश्ता रिश्ता वॾा अज़ीज़। इंसान इन ई लालच में अची करे पंहिंजनि खे मारींदो आहे इन ई पैसनि जे करे। छा रहियो अॼु तुंहिंजे मुंहं में? तूं बि मरी वएं तुंहिंजा अज़ीज़ बि मरी विया। हलवा पर ॿुध हिनखे गेले दरिया में उछलाए छॾ जीअं कंहिंखे बि हिन जो लाश न मिले। गेलेसि अल्लाह भलो थी भला पिरी ओ ये मुनासिब न हो न हो ओ तब हो तनक जन खॾे में तो उछलियास दरिया ते केर हिनखे उछले खॾे में पूरियास त ओ अल्लाह तोड़े हो बन हो the day